अहम ख़बर शेयर कर रहे हैं। कराची एयरपोर्ट ॿाहिरां थियल धमाको दहशतगर्दी जो नतीजो निकितो। शुरुआती जांच रिपोर्ट में इंकशाफ थियो आहे। धमाके में 70 खां 80 किलोग्राम धमाकेदार मादो इस्तेमाल कयो वियो आहे। रिपोर्ट में इहो ॼाणायो वियो आहे परॾेही शहरी दहशतगर्दीअ जो निशानो हुआ। हमले लाइ कार इस्तेमाल कई वई। कार में सवार आपघाती बमबार परॾेही जी एयरपोर्ट खां ॿाहिरि निकिरण ते धमाको कयो। धमाके में 2 चीनी शहरुनि समेत 3 ॼणा मारिजी विया ऐं 17 ज़ख़्मी थिया। रिपोर्ट में इहो ॼाणायो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। कराची एयरपोर्ट ॿाहिरां थियल धमाको दहशतगर्दीअ जो नतीजो निकितो। शुरुआती जांच रिपोर्ट में अहिड़ो इंकशाफ थियो आहे। धमाके में 70 खां 80 किलोग्राम धमाकेदार मादो इस्तेमाल कयो वियो। रिपोर्ट में ॼाणायो वियो आहे परॾेही शहरी दहशतगर्दीअ जो निशानो हुआ। हमले लाइ कार इस्तेमाल कई वई। कार में सवार आपघाती बमबार परॾेही जी एयरपोर्ट खां ॿाहिरि निकिरण ते धमाको कयो। धमाके में 2 चीनी शहरुनि समेत 3 ॼणा मारिजी विया ऐं 17 ज़ख़्मी थिया आहिनि।